नाज़रीन, हैदराबाद में बहराड़ियुनि जे हुनरमंद औरतुनि पारां हथनि सां ठाहियल सक़ाफ़ती शयुनि ऐं ॿियनि हुनरनि जी नुमाइश लॻाई वई। 3 ॾींहनि वारे हिन मुनफ़रिद इवेंट में कराची, लाहौर ऐं इस्लामाबाद जी कारोबारी धुरियुनि शिरकत करे सिंध जे हुनर ऐं औरतुनि जी महारत जी साराह कई। उन हवाले सां वधीक तफ़सील अशोक शर्मा जी हिन रिपोर्ट में। सिंध जी हुनरमंद औरतुनि खे हिमथाइण ऐं हथ जे हुनर खे वॾनि शहरनि जी मार्केट ताईं पहुचाइण जा गस ॾेखारण लाइ हैदराबाद में हुनरनि जी नुमाइश लॻाई वई। शहर जे मक़ामी हाल में थींदड़ हिन मुनफ़रिद इवेंट में औरतुनि पंहिंजे हथनि सां तयारु कयल सक़ाफ़ती शयुनि, भर्त भरियल कपिड़नि ऐं ख़ूबसूरत रिलियुनि समेत मुख़्तलिफ़ हुनरनि जा स्टॉल लॻाए माण्हुनि जो ध्यानु छिकाइण जी कोशिशि कई। हिन जो जेको वॾे में वॾो पर्पज़ आहे, असांजो देही ऐं शहरी जेको अर्बन जी जेको कारोबारी ख़वातीन आहे, उनजो कल्चर आहे, उनखे असांजो मिलाइण जे लाइ सॼो प्लान कयूं था, जंहिंमें असां रुगो एग्ज़िबिटर जी ॻाल्हि नथा कयूं त जेको माण्हू ठाहे थो, पर असां चवंदा उन्हनि वटि हुनर मौजूदु आहे, पर उन्हनि वटि कारोबारी महारत न आहे। कारोबारी महारत में ही जेके बि अदियूं आहिनि, पिंडी खां आयूं आहिनि या कराची खां आया आहिनि या ॿिया आहिनि, इहे वर्ल्ड वाइड एक्सपो कनि था। उन में असांजो आहे त डायरेक्ट हिक ॿिए सां लिंक जुड़े। ही तमामु हिकिड़ी फ़ाइदेमंद एक्टिविटी आहे, स्पेशली हैदराबाद जे लाइ, पूरी सिंध जी औरतुनि जे लाइ जेके घर में वेही कमु थियूं कनि, उहे ॿाहिरि अची कम अज़ कम पंहिंजे लाइ हिकिड़ो ऐं जेको अॼुकल्ह मुल्क जा हालात आहिनि उन्हनि हालात खे ॾिसी करे ऐं हिकिड़ी औरत जे लाइ ही ॾाढो सुठो मौक़ो आहे त हिते हू अची पंहिंजे हुनर खे ॾेखारनि बि थियूं ऐं उन्हनि सां उन्हनि जी कम अज़ कम हुनर खे इंटरनेशनल लेवल ताईं हमदम फाउंडेशन वारा खणी था वञनि। आर जो कमु कंदी आहियां मां, ऐं इहे सभु शयूं पंहिंजे हथ में ठाहियूं आहिनि, ऐं अजरक जो कमु बि कंदा आहियूं। उन में बि कुशन वग़ैरह थिया या काफ़ी शयूं शोपीस थिया, ऐं ॿियो त इहे सुठो एग्ज़िबिशन आहे, असांखे सुठी अपॉर्चुनिटी मिली त ट्राए कयो अथऊं त माशाल्लाह ॾाढो सुठो थियो आहे। हथ जे हुनर जी तरक़ी लाइ थियल हिन 3 ॾींहनि वारे एक्सपो में मिट्टी जा थां ठाहींदड़ ऐं पशम मां शयूं तयारु कंदड़ हुनरमंद औरतूं माण्हुनि जी तवजो जो मर्कज़ बणियल रहियूं, जॾहिं स्टॉल लॻाईंदड़नि ऐं ख़रीदारनि हुनरनि जी नुमाइश खे बहराड़ी जी हुनरमंद औरतुनि लाइ सुठो ऐं फ़ाइदेमंद कदम करार ॾिनो। ये वुमेंस की एम्पावरमेंट को प्रमोट करने के लिए जितनी भी ख़वातीन जो हैं वो इस वक्त प्रोफेशनल हैं और ऑनलाइन काम करती हैं या जो भी उनका हुनर है वो अपनी स्किल्स शो करने के लिए यहाँ पे आई हैं, और इसमें काफ़ी कल्चरल चीज़ें भी और काफ़ी इनोवेटिव चीज़ें उन्होंने बनाई हैं। बहुत क्रिएटिव चीज़ें देख रही हूँ, जो हैंडमेड चीज़ें हैं, और बेसिकली जो ख़वातीन अपने शोबे को आगे बढ़ाना चाहती हैं, वेदर ऑनलाइन काम करना चाहती हैं, ये उनको प्रमोट करने के लिए किया गया है। इस तरह के इवेंट से 2 फ़ायदे होते हैं। एक तो ज़ाहिरी बात है औरतों को एक अपने रोज़गार को पूरा करने का मौका मिलता है, और दूसरी सबसे बड़ी बात उनको रिकग्निशन मिलती है, उनकी चीज़ों को की पजीराई होती है और लोगों को पता चलता है कि इस किस्म का काम हो रहा है। मैं ख़ुद आज जब हैदराबाद आया तो यहाँ का काम देख के मुझे बहुत अच्छा लगा। पूरे सिंध के लोग आए हुए हैं और हर तरह का प्रोडक्ट यहाँ पे आया हुआ है, तो वो क्राफ्ट जो कि मरता जा रहा है, जिसकी कोई पजीराई होती नहीं है, इस तरह के जो इवेंट्स होते हैं, इस तरह की जो एग्ज़िबिशंस होती हैं, वो हमें मौका देती हैं कि हम लोग भी और नई जनरेशन को भी हम ये बता सकें कि पाकिस्तान का क्राफ्ट कितना ज़बरदस्त है, उसके अंदर क्या पोटेंशियल है और उससे कितना ज़बरदस्त काम हो रहा है। सो मेरे नज़दीक तो ये बहुत ज़बरदस्त इवेंट है, और इसका विमेन एम्पावरमेंट और विमेन एंटरप्रेन्योरशिप के हवाले से बहुत ज़बरदस्त किरदार है। आर्टिसंस की जो मैं हिम्मत को दाग देती हूँ कि जो कितने कितने फार फ्लंग एरिया से आए और उन्होंने यहाँ अपनी प्रोडक्ट को डिस्प्ले किया और शहर में आके अपनी प्रोडक्ट को इंट्रोड्यूस कराया, उनको एक मौका मिला। और अल्लाह करे कि ये कोई प्रॉपर चैनल इन लोगों के लिए हमारे गवर्नमेंट की तरफ से हों कि ये आर्टिसंस जो है अपनी प्रोडक्ट को डेवलप करें, इनको वैल्यूएडिशन करके इस काबिल बनाएं कि हम इन सारे आर्ट्स को, जो हमारे मुल्क के हर सूबे का एक स्पेशल आर्ट है, इसको हम एक्सपोर्ट के लेवल तक ले आएँ, ताकि हमारी इकॉनमी में जो हमारा रेवेन्यू जनरेट करें ये आर्टिसंस और ये जो वुमेन एंटरप्रेन्योर है।
हैदराबाद में पंहिंजी नोयत जी हिन मुनफ़रिद निमाइश में कराची, लाहौर ऐं इस्लामाबाद मां आयल माहिरनि तमामु घणी दिलचस्पी वरिती, जॾहिं त सिंध जी हुनरमंद औरतुनि जी महारत ऐं सलाहियतुनि खे वॾे पैमाने ते साराहियो वियो। कैमरामैन कामरान जकरे सां गॾु अशोक शर्मा, SS न्यूज़, हैदराबाद।